अब हींअर असां वटि माशाल्लाह उस्ताद सुलेमान जलबाणी कुर्बान खान जलबाणी शेर मोहम्मद साहब की असां टई गॾु वेठा आहियूं हींअर असांजो उस्ताद सुलेमान जलबाणी गुज़ारींदो संगत ॻोल्हींदी अदा गुज़ार त शेर मोहम्मद कुर्बान अली जी बाबा चवे थी त नार नाले नरना बोली वखर छा कंदे किनार वरी नाले चओ नार नाले वखर बोली नार नाले नरना बोली वखर छा कंदे नार नार नाले नाले नरना बोली वखर छा कंदे वखर छा कंदे हिते टिकी रही छा कंदे बच्चे टिकी रही खा वखर छा कंदे चवे थी हिन केस कलर खे छा कंदे बच्चे नार नाले नरना अञा पढ़े वल पढ़ सुने हमरा नार नाले नरना बोली वखर छा नार नाले कंदे नरना बोली वखर छा कंदे नार नाले नरना बोली वखर छा कंदे आदि हिते खुशी मां वेही हाणे ही हार सिंगार वर घोटला छा कंदे बच्चे दा चवे थी अदा उमर जे तोखे नथी रिहा त पोइ तंग छो थो करी मूंखे तूं सही बच्चे नार नाले चई ने राणी आराम में आ राजन बादशाह बीन बंद कर पंहिंजी हाँ सही दाई दाणा छा कंदे बच्चे सही वरी पढ़ जा गुज़ार दे नार नाले वखर बोल नार नाले नरना बोली वखर छा कंदे चवे थी जके तुझे अंगण थले मन ते आया उहे तोखां विया हाणे तूं तननि खे छा कंदे मरे वाह जलबाणी वाह गुज़ार खोल चाचा हाँ सही गुज़ार त सुर ससिया जी जी बाबा जी नार नाले जनी जी नरना इज़त वाह वाह जी वखर तूत जी हाणे सरचूं चवनि पियूं ससी खे जी नार नाले नरना बोली वखर छा कंदे जनी अची तुंहिंजी इज़त न कई तूं तन खे छा झूनो सुलेमान जलबाणी गुज़ार सलेमान जबानी वीडियो के लाइक कंदा फॉलो कंदा महिरबानी वाह